बाबा इन में मुझो को भी ॾोह कोन्हे। तव्हां के छोकिरी जे बारे में मूंखे कोन ॿुधायो, न को कोन पार पता ॾिना हुआ। कुलो सेठ खे समझाए। ए हाओ सेठ, ए ई गाल त फकीर जी सच्ची है। ए पाण नींगिरी जो नालो किथे सुणायो? ए गुरुड़ा, ये तो तू साईं वट है। ए सेठ, ए ई गलती ए मोकना थी वई। बाबा दिल न लायो, धणी जा दर भरिया पिया आहिनि। तव्हां रुगो मूंखे ॾस ॾियो। ए गुरुड़ा, हाणे कहिड़ो ॾस ॾियूं? जानल जो ॾस पिया ॾियूं। ए कम इटे थींदो। ए गुरुड़ा, न चोरीअ जो त सारंग सां मङणो थियल आहे। ए नींगिरी जी गाल कोन पियो करियां। ए इको त तू 16 साले वारी पियो ॻोल्ही। ए जानल पिंड जी गाल पियो करियां। ओ निभागा, ओह पोड़ी सां मोजो वियाह कराई दे। ए ओ पोड़ी आए, ए तू वरी केड़ो बालक बार आए? बे 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 ए सेठ, ए एकड़ो अणदाव चल, ए बियो वरी केराए तो? गुलो सेठ जो कम लही विंदो। बाबा सच्चे समझी ॿुधायो, हाणे असुल कम पक्को था कयूं। ए फकीर सही, ए इए समझो त सेठ जो वियाह ए जानल सी जल्द थे। ओ इत्र रखे सेठ। थी वियो बाबा, पर कुछ ॾींहं पढ़ाई करणी पवंदी न। मिठा फकीर न गुस्से तुंहिंजो तीर। ए छोरा गुरुड़ा, ये कुजाड़ो सेठ। ए गुरुड़ा, इन फकीर जा त ॾींहं खुटली नथा। ए सेठ, ए तो अखे हाणे तरीअ ते बिस्त दो खपे। ए सो त ओलो जुड़ंदो। ए कुछ ॾींहं जी इंतजारी त करणी पवंदी। इहो बि आजमाए था ॾिसूं, मन को सवलो वाह वरे। बाबा हाणे फकीर वञे थो हुन पार। हक, 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 हक। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।